अंबन जे बूरजन जी रुत जा उहे बि ॾींहं हुआ जॾहिं आगा टे कणकनि जे लाभ ऐं सर झुकायल संगनि जे शर्मिले सूंह खे लाहिण लाइ थर जा ॾांटा बैराजनि जो मुसाफ़िरूं तातींदे बैराजनि खे नई सूह ॾींदा हुआ। ऐं इन ॾींहंनि बैराज कंद फ़ख्र मां ऊचो थी वेंदो हो। अॼु बि साॻिया रूह रातियुनि में रक़्स कनि था ऐं कती जे बिज पोखण वारे पोड़े चेट जे रसीले रुत में चंड जे तजलनि सां सॼे ॾींहं जे थक खे लाहिण लाइ कसिन में अक्स ओरड़ा ॾींदा हुआ। अक्स ओरड़ा ॾींदा हुआ। तुंहिंजा पेर छेर खे माठ करण लाइ ॻारिजी ईंदा हुआ त रस्ता निहारजी वेंदा हुआ। मख जे मथे जहिड़ियूं अंबड़ियूं जॾहिं बूर छाणे निकिरी ईंदियूं हुयूं त मोर खेड़े जहिड़े रेशमी बुत तां रव लाहे ताज़े पलजियल वाहंदे हीर जे झोंकनि सां मुर्कने मुंशी जो सिटूं चवंदी हुई त अॼु कहिड़ो ॾखण गुलियो पिया माक फुड़ा मोती। ऐं अॼु वरी उन ॾींहंनि खे सारींदे चवणो पियो त वरी आ तो वराइण लाइ वाहंदे वरी आ, पर वलाए त किथे आहे हुनजो पतो न हवान खे आहे ऐं नई चंड को ॾस ॾिए थो। वाइदनि जे ॻोठ में जकड़जी वलाए त केॾांहुं हली वई ॾे डोरींदे न सिर्फ़ भिट धणी जे भूं पर पेरनि जे पंध जी सत ताईं ॻोल्हियो अथमि, पर शायदि डोराए ॾे रवानी थी वई। ऐं आउं अॼु बि हुनजे अलमासी अखियुनि जूं निहारूं ॻोल्हियां थो। अॼु बि हुनजे पेर जी छेर ऐं अंबनि जे पननि ते पदमड़े पेरनि जी आट ॿुधण लाइ उतावलो आहियां। अॼु बि हुनजे काकुलनि में कयल निंडूं न्यापा पहचान थियूं त उहे काकुल ॻोल्ह त असां बि तुंहिंजी नेड़नि में नाज़ुल थियूं, पर न उहे गुलाबी हथ आहिनि ऐं नई बंभिया वार ऐं नई अखियुनि खे आराम आहे। बसि आऊं आहियां, उहे ॻाल्हियूं आहिनि, कुझु यादूं आहिनि, अखियुनि में ओजागा आहिनि, अणभा अहसास आहिनि ऐं टुटल आवाज़ आहिनि जेके जीअण जा जवाब आहिनि।